दोस्तों नमस्कार। हिन वक़्तु असां वेठा आहियूं नारी साहिब जे घर ऐं असां सां गॾु आहिनि हरीश देवनानी साहब। ही नारी साहब छा आहे त ॿ माण्हू जॾहिं पाण में गॾिजंदा आहिनि त उन्हनि जी चर्चा जो विषय छा हूंदो आहे जेका उन में रुचि हूंदी आहे। सो तव्हांखे ख़बर आहे रुचि छा आहे? साहित्य। सो हालांकि मुंहिंजी हुन सां पहिरीं ॿी मुलाक़ात आहे पर असां फेसबुक ते जुड़ियल आहियूं ऐं उते ॾिसंदा आहियूं उन जूं एक्टिविटीज़ या मां जेके शयूं पोस्ट कंदो आहियां उहे कमेंट्स कंदा आहिनि, लाइक्स कंदा आहिनि। पर अॼु हुन रूबरू मुलाक़ात थी त जॾहिं ख़बर पई त साईं जन बि साहित्य सां ऐं केतिरो ई कुझु जुड़ियल आहिनि ऐं हू रंगमंच जा कलाकार आहिनि ऐं उन्हनि जा कुझु नाटक बि लिखियल आहिनि ऐं 3-4 किताब ॿुधाइनि पिया त 2 सिंधीअ में 2 हिंदीअ में आहिनि। सो इन मुलाक़ात जो लाभ वठंदे छो न असां साईं जन सां के ॻाल्हियूं कयूं। सो मां नारी साहिब सां अर्ज़ु कंदुसि त साईं जन सां ऐं साहित्य जे बारे में, अदब जे बारे में के ॻाल्हियूं उकलाइनि जीअं असांखे ॼाण मिले त वधीक सुठो रहंदो। साईं हरीश देवनानी, साईं नारी लछवाणी। महिरबानी दोस्तो। ऐं असांजा वॾा भाग असांजो दोस्त हरीश देवनानी जोधपुर में रहनि था, उतां आयल आहिनि कंहिं कम सां हिते भोपाल में। अॼु असांजे घर में मुलाक़ात थी त कन्हैया शेवाणी बि अची वियो। सोचियोसीं छो न हुन जो फ़ाइदो वठिजे। त हरीश भाई सां त असांजी मुलाक़ात ॾाढी पुराणी आहे ऐं नाटकनि जे वर्कशॉप में बि असां मिलियासीं, कंहिं साहित्यिक वर्कशॉप में मिलियासीं, केतिरनि प्रोग्रामनि में बि मिलियासीं। ॾाढी पुराणी दोस्ती आहे, यारी आहे, वणंदड़ आहिनि, सुठी शख़्सियत आहिनि पाण। त हरीश भाई पहिरीं त तव्हांजो ॾाढो स्वागत आहे असांजे घर आया, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं छो न हिकिड़ी पाण साहित्य जे कला जे बारे में कुझु चर्चा करे वठूं, जीअं ॼाण मिले। जोधपुर में तव्हां छा छा कम कया, माना कला जे खेत्र में, साहित्य जे खेत्र में, उन में थोरो ॼाण ॾींदा त जोधपुर में कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ हलंदड़ हुयूं ऐं तव्हां कॾहिं खां वठी जुड़ियल आहियो, तव्हां कहिड़ा कहिड़ा कार्य कया, इहो थोरो असांखे मुख़्तसर में ॼाण ॾींदा। नारी भाई, पंहिंजी त मुलाक़ात अहमदाबाद में हिकिड़ी वर्कशॉप में थी हुई। उते मदन जुमाणी, जेठो लालवाणी, हरीश ककवाणी, चंद्र सावलाणी वग़ैरह इहे सभु उन टाइम में मुलाक़ात थी उन्हनि सां। ऐं ॿिया बि अशोक बुलाणी साहब हुआ ऐं अशोक मनवानी हुआ ऐं ॿिया बि घणी दोस्त हुआ ऐं हुननि सां उन वर्कशॉप में मुलाक़ात थी। नाटक जे बारे में तमामु सुठो पंहिंजो हफ़्ते 10 ॾींहं जो जेको वर्कशॉप हाणे मूंखे यादि कोन्हे, तमामु सुठो रहियो। मां उन खां पहिरीं 1979 में मां हिंदी नाटकनि सां जुड़ियसि। मूं BSc कई पिए, गॾोगॾु उते असांजे कॉलेज में रिहर्सल थींदी हुई। त पहिरियों नाटक मूं कयो हो जाति पूजो साधुकी, जेको विजय तेंदुलकर जो लिखियलु हो। उन खां पोइ राजस्थानी नाटक ऐं हिंदी नाटक कंदो रहियुसि। 1982 में असांजे जोधपुर में कमल कला मंदिर आहे, उन तरफ़ां प्लस रमेश बोराणा, दलपत परियार, इन्हनि सभिनी मिली करे हिकिड़ो बहुभाषी नाट्य समारोह कयो हो। त बहुभाषी नाट्य समारोह में असां राजस्थानी नाटक में, हिंदी नाटक, ॿिनि नाटकनि मां ऑलरेडी कमु कयो पिए। त उन वक़्तु हुननि दोस्तनि चयो, यार तूं सिंधी आहीं त सिंधी छो नथो नाटक करी। बराबरि, सुठी ॻाल्हि आहे। मूं चयो, यार मूंखे त कुझु अचे ई कोन, मां छा कयां, ऐं मूं वटि न को कलाकार आहिनि, केरु पतो ई कोन्हे केरु। त जी यार असां वेठा आहियूं न, असां रोल कंदासीं ऐं असां तोखे ॿुधायूं था, गाइड कंदा आहियूं। ठीकु आहे। त ओॾी महिल हिकिड़ी सरिता में हिकिड़ी आखाणी छपी हुई, मुर्गी फंस गई। मुर्गी फंस गई। त उन खे असां मुर्गी फाती नाले सां तयारु कयोसीं। उन कहाणी खे डायलॉग्स ॾिना ऐं नाटक तयारु कयोसीं। ऐं उन में असां जेके 2 टे मारवाड़ी दोस्त हुआ लोकल, हुननि खे रोल करायो ऐं हुननि खे अॼु बि यादि आहे त यार असां सिंधी नाटक कयोसीं। उतां यानी सरिता में जेको छपजी मुर्गी फंस गई। मुर्गी जी। त उन मुर्गी फाती नाटक सां सम्झो 27 मार्च जेको वर्ल्ड थिएटर डे आहे, उन ॾींहुं उनजो शो थियो। वाह, सुठे ॾींहं ते शुरूआत कई था। त असांजो उन्हनि चयो भई संस्था जो नालो छा रखूं, त असां यार नालो छा रखिजे, कुझु ॼाण कोन्हे हुन टाइम में। ऐं त असां चयो भई ठीकु आहे, तव्हां इहो आहे त कुझु बि नालो रखो। त नालो पोइ के सजेस्ट कयो भई सिंधी कल्चरल सोसाइटी। ओके, सिंधी कल्चरल सोसाइटी रखी। ऐं नाटक जी उहा शुरूआति कईसीं। पोइ
असां चयो यार कुझु कयूं पिए के सजेस्ट कयो भई संस्था रजिस्ट्रेशन कराए उहो प्रोसेस असां शुरू कयो। वरी 83 में असां पहिरियों पंहिंजो इंडिपेंडेंट शो कयोसीं। उन टाइम में डॉलर राई जो नाटक हो सावराणी मोटर्स वाह 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 प्लस हास्य नाटक प्लस मुर्गी फाती ऐं टियों हिकिड़ो ॿियो असां ओॾीमहिल लिखियोसीं हिकिड़े मारवाड़ी दोस्त सां गॾिजी करे त सिंगल अचो डबल वञो। सिंगल अचो डबल वञो। त इहे कॉमेडी नाटक हुआ त इहे असां कयासीं। उन सां असांजी शुरूआति थींदी वई ऐं हर साल असां कंदा रहियासीं। ऐं उन खां पोइ असां वर्कशॉप शुरू कया ऐं वर्कशॉप खां पहिरीं असां सिंधी क्लासिस शुरू कयूंसीं। राजस्थान सिंधी अकेडमी असांखे मदद कंदी हुई। उन टाइम में भगवान अटलाणी सां मुलाक़ात थी। उन असांखे गाइड कयो त भई इन ढंग सां तव्हांखे सिंधी अकेडमी ॾींदी मास्तर जी फीस वग़ैरह। ऐं धर्मशालाऊं में असां कंदा हुआसीं सिंधी क्लासिस। करीब 8-10 साल सिंधी क्लासिस लॻाया। गॾोगॾु असां वरी शुरू कयोसीं बाल नाट्य प्रशिक्षण शिविर सिंधी ॿारनि जा। त सिंधी ॿार अचण ई न पिया पसंदि कनि। उहे चए बि असांजे जेके लोकल दोस्त आहिनि उहे बि ईंदा ठीकु आहे भई अचो। त असां मिक्स कयोसीं ऐं असां हुन कैम्प में 150-200 ॿार ईंदा हुआ। ऐं पोइ असां लास्ट में 3 नाटक नंढा नंढा तयारु कंदा हुआसीं ॿारनि जा। उन नाटक 2 सिंधी कंदा हुआसीं ऐं हिकिड़ो हिंदी कंदा हुआसीं। हिंदी इन करे जेके हिंदी ॿार आहिनि उहे वीचारा उन्हनि खे रोडो कयो। ऐं ॿारनि खां ई असां कुझु नाटक ऑलरेडी लिखियलु हूंदा हुआ। कुझु असां कहाणी ॿारनि सां ई इम्प्रोवाइज़ कराए हुननि खे ई राइटर ठाहे करे हुननि सां ई डायलॉग लिखाराए करे असां वर्कशॉप हुननि में बि हिर्स पैदा थींदो त भई असां बि कुझु लिखी सघूं था, कुझु करे सघूं था, कुझु नओं डायलॉग रचे सघूं था। इन ढंग सां असांजे नाटकनि जी शुरूआती थी। असां हर साल 2-3 नाटक कंदा हुआसीं। हिकिड़ा वॾनि जा नाटक कंदा हुआसीं, ॿारनि जो कैंप असां कंदा हुआसीं। इहे क़रीब असां 11-12 कैंप कयासीं। ऐं इहो न असां जैसलमेर में बि कैंप कयो। जैसलमेर में बि असां सिंधी हिंदी मिक्स करे उते कैंप कयोसीं। ऐं उहे नाटक कया जेके पहिरीं कयल हुआ। हिकिड़ो बॉबी जी कहाणी नाटक आहे विजय तेंदुलकर जो ॿारनि जो। उनखे असां सिंधीअ में कयो बॉबी की कहानी। उनखे सिंधीअ में बॉबीअ जी कहाणी। ऐं जेको ॿार उन में हिकिड़ी जेका बॉबी हुई उनजो लगातार मुने कलाक लगातार उहा स्टेज ते आहे उनखे सिंधी ईंदी कोन हुई। उन उहो सिंधीअ में कयो ऐं सॼे नाटक में उन सिंधी ॻाल्हायो। ऐं नाटक ख़तमु थियण खां पोइ के अची करे हुन खां पुछियो भई तुंहिंजो नालो छा आहे त उहा हिंदीअ में पई जवाबु ॾिए। इहा बि हिकिड़ी उपलब्धि आहे। इन ई बहाने ॿारनि में उत्साह पैदा थियो की सिंधी ॿोलीअ लाइ असां इहो कमु कयोसीं ऐं वॾनि लाइ बि असां कयासीं। ऐं छाकाणि मां सिलसिलो घणा साल हलियो तव्हांजो नाटकनि जो सम्झो 2008-9 ताईं त लगातार हलंदो रहियो। अच्छा, माना करीब 25-30 साल हलियो। त माण्हुनि जो रेस्पॉन्स मिलंदो माण्हुनि जो? बिल्कुलु रेस्पॉन्स तमामु सुठो मिलंदो। असां डोनर्स खां वठंदा हुआसीं जेके सेठियूं हूंदा हुआ उन्हनि खां चंदो वठंदा हुआसीं। प्लस राजस्थान संगीत नाटक अकादमी ऑफ ग्रांट इनेट ॾींदी हुई। राजस्थान सिंधी अकेडमी खां ग्रांट इनेट असां वरिती आहे। मिनिस्ट्री ऑफ कल्चर गवर्नमेंट ऑफ इंडिया खां वरिती आहे। हिकु दफ़ा असां ईअं ई चिठी NCPCL जॾहिं बड़ौदा में ऑफिस हुई तॾहिं ई चिठी नाटक जे कैंप लाइ मोकिलीसीं। त हुते हुननि पास त कयो पर उन टाइम में किशोर वासवानी तॾहिं CSG न सेंट्रल हिंदी डायरेक्टरेट न उहा CSD त दिल्ली में हूंदी हुई। दिल्ली में किशोर वासवानी चेन्नई में बि रहियो जोनल सेक्रेटरी थी करे। न जॾहिं बड़ौदा में इहो हुई न NCPCL तॾहिं उहा डायरेक्टर हुआ। त पहिरीं इहा हूंदी हुई CHD सेंट्रल हिंदी डायरेक्टरेट। उनखे पोइ कन्वर्ट कयनि NCPSL। त किशोर वासवाणी चयो यार असां ॿारनि जे नाटक जे कैंप लाइ नथा ॾेई सघूं। असां साहित्य जो आहे त ॿुधायो कीअं कयूं। असां त ई कयूं पिया। त उन चयो यार नालो सिंधी भाषा संस्कृति परंपरा शिविर। ओके त उहो नालो लिखियोसीं। उन में असां नाटक कया। मतिलबु उन में जेको वर्कशॉप थींदा आहिनि वर्कशॉप में ऑटोमेटिकली सेमिनार थींदा आहिनि। जुदा जुदा असां एक्सपर्ट्स खे बि घुराईंदा आहियूं नाटक जे एक्सपर्ट्स खे जेके ॿारनि खे शिक्षा ॾियनि। त इहो सभु असांजो हलंदो रहियो सिलसिलो। ऐं इन विच में मूं हिकिड़ो राजस्थानी नाटक आहे उनखे सिंधीअ में ट्रांसलेट कयो। डॉक्टर अर्जुन देव चारण जो लिखियलु हो खातीड़ो चोर जेको विजयदान देथा जी कहाणी ते उनखे चण चोर नाले सां पब्लिश कयो राजस्थान सिंधी अकेडमी जे सहयोग सां। उन अलावा मूं एकांकी नाटक बि लिखिया 4 लघु नाटक हिंदीअ में ऐं कत्ल जी राति सिंधीअ में। ऐं उन जे अलावा मिनिस्ट्री ऑफ कल्चर मां मूंखे जूनियर रिसर्च फेलोशिप मिली हुई सिंधी लोकनाट्य परंपरा भगत ते। भगत के मतिलबु जेके पाण सभई चवंदा आहियूं भई भगत जेका आहे की म्यूज़िक जो आहे पर मुंहिंजो मञणु आहे भगत यानी इट्स अ फॉर्म ऑफ ड्रामा। न भगत में त नाटक बि आहे, डायलॉग्स बि आहिनि, नृत्य बि आहे, कहाणी जेका आहे कथा वाचन जेके चऊं उहो बि आहे।
उनमें घणेई ॻाल्हियूं आहिनि उहो ई आहे भॻत न में। भई जेके इहे चवंदा आहिनि जीअं राजस्थानी में असांजे ख़्याल आहे रमत आहे, हा। इहे ॿ लोकनाट्य परंपरा आहे। हा हा है न, गुजरात में जीअं भवई आहे लोकनाट्य परंपरा आहे, नृत्य बि आहे भॻत हा, में, त इहे सभु जेका ॻाल्हियूं आहिनि। लोकनाट्य परंपरा जिते बि रही आहे हा। हुन में नृत्य गायन बातपोशी ॻाल्हाइण वग़ैरह हा। कथाऊं इहे सभु हूंदियूं आहिनि। सभु पर सिंधीअ खे कंहिं जनरल माण्हुनि आइडेंटिफाई न कयो भई सिंधीअ में का लोकनाट्य परंपरा आहे। जी जी त इन करे असां उते मूंखे 2000 रुपया पर मंथ जे हिसाब सां 2 सालनि ताईं उहा फेलोशिप मिली उन टाइम में, जूनियर रिसर्च फेलोशिप। ऐं थी सघे मां अकेलो सिंधी हुजां या मूंखां पोइ कंहिं वरिती हुजे या पहिरीं कंहिं वरिती हुजे, मूंखे इन बारे में ॼाण कोन्हे। ऐं किताब लिखिया आहिनि, हा सभु नाटक जा किताब आहिनि, न कहाणियूं न नाटक जा ई आहिनि, सभु नाटक जा नाटक जा ई किताब। तव्हां सर्विस त बैंक में कंदड़ बैंक ऑफ बड़ौदा में, बैंक ऑफ बड़ौदा त में। पोइ उन खां बैंक में सर्विस करण खां पोइ बि एतिरो टाइम कढी सघंदा हुआ? हा बिल्कुलु बिल्कुलु अच्छा। निकिरंदा हुआसीं। मूं कुझु नंढी नंढी सीरियल में बि कमु कया आहिनि, अच्छा। राजस्थानी फिल्म में बि कमु कयो आहे। वाह वाह। त उहो जेके जीअं बालिका वधू में मूं शुरूअ में जोधपुर जे पासे में उते शूटिंग थींदी हुई, हा। त उते मूं 4-5 एपिसोड में कमु कयो, हालांकि नंढो नंढो रोल। हा पर ठीकु आहे उन टाइम में। ऐं उते जेका कोऑर्डिनेटर हुई उहा सिंधियाणी हुई, उन घुरायो भई तूं हलिया ऐं तोसां गॾु ॿिया 4-5 वठी अचु, त ईअं करे। न पर हिकिड़ो पाण खे हुन सां अनुभव त थिए थो न, त बिल्कुलु। भई सीरियल में कमु कीअं थो हा, कजे, बिल्कुलु। फिल्म कीअं थी ठहे, उन्हनि ऐं जा उते ई असां कहिड़ा- जोधपुर में ई इंजीनियरिंग कॉलेज में अंडर EMRC करे हो, जेके एजुकेशनल फिल्मूं ठाहींदी आहे ऐं UGC लाइ, हुते मूं 3-4 एपिसोड में हुते कमु कयो, हुते सुठो कमु कयो। त इहे सभु असां कंदा रहिया आहियूं। त हाणे भला ॿुधायो त जोधपुर में सिंधी कल्चर जो, संस्कृतीअ जो, सिंधी संगीत जो, सिंधी शाइरीअ जो, सिंधी नाटकनि जो छा माहौल आहे अॼु जे हालत भई कहिड़ी अॼु आहे? असां अॼु बि हर साल सिंधी नाटक कराईंदा आहियूं। जी 2008-9 खां पोइ असां पंहिंजा करण त क़रीब क़रीब बंदि करे वरिता, छाकाणि त मुंहिंजी बैंक में मां चीफ मैनेजर सां रिटायर थी वियो आहियां 2020 में। जी ऐं मुंहिंजी ट्रांसफरेबल जॉब रही आहे, जी कॾहिं गुजरात रहियो आहियां, कॾहिं राजस्थान में 2-3 अलाए घणी ट्रांसफ़र थियूं आहिनि, 2 साल 1.5 साल 3 साल जी ट्रांसफ़र थींदी रही आहे, वरी वापसि मोटी ईंदा आहियूं। त जेको ग्रुप असांजो ठहे थो उहो टुटी थो पए ऐं वरी वापसि जोड़ियूं, उन लाइ स्टडी कयूं। हिकिड़ो जोधपुर में हूंदा आहियूं त इन हिसाब सां थोरो दिमाग़ में उहा हिकु चिणग। त हींअर ॿाहिरनि ग्रुपनि खे तव्हां हुते घुराईंदा आहियो हुते जोधपुर घुराईंदा में, आहियूं। ऐं उन्हनि जा सिंधी नाटक कराईंदा हा आहियो? सिंधी नाटक कराईंदा त अॼु बि रेस्पॉन्स मिले थो? रेस्पॉन्स ज़बरदस्त मिले थो। असांजो को बि अहिड़ो नाटक कोन्हे जंहिंमें हाउसफुल न रहियो हुजे। अच्छा। चाहे असां पाण कंदा हुआसीं तॾहिं बि हाउसफुल थींदो, ऐं ॿाहिरां घुराईंदा आहियूं तॾहिं बि हाउसफुल थींदो। पर इन में इहा ॻाल्हि आहे त असांखे ईअं घुराइणो पवंदो आहे जीअं कि असांजे घर में शादी आहे, अच्छा ईअं असांखे इनवाइट करिणो पवंदो आहे। पर इहा ॻाल्हि आहे असां कंहिंखे हुते चांहि न पियारींदा आहियूं ऐं न रोटी खाराईंदा आहियूं। चाहे एॾो पैसो न हूंदो आहे, पैसो खपे। ऐं डोनेशन जे नाले ते या को टिकट जे नाले ते कंहिं टिकट वठंदो कोन्हे। असां सिंधियुनि में वधीक वापारी क़ौम आहे ऐं असांजो जेको ग्रुप आहे इहो सभु घणो करे सर्विस क्लास ग्रुप आहे। त सर्विस क्लास त असां वटि वरी डुक डोड़ करण वारा तयारु आहिनि, जीअं कनैव सेवाणी भाई आहे ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियूं असां हिननि जो त इहे लेखक आहिनि ऐं तमामु सुठा कलाकार आहिनि, सुठा शाइर आहिनि ऐं सुठा बिज़नेसमैन आहिनि। ऐं बिज़नेस हूंदे हिन पासे हिननि जो ज़बरदस्त रुझान आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॾाढो सुठो लॻो जरी भाई। ऐं मां ईअं त हिन सां गॾु राजस्थान सिंधी अकेडमी जो बि 2 दफ़ा मेंबर रहियो आहियां, हिकु दफ़ा राजस्थान संगीत नाटक अकादमी जो मेंबर रहियो आहियां, हिकु दफ़ा NCPSL जो मेंबर रहियो आहियां, हिकु दफ़ा राजस्थानी भाषा संस्कृति जो मेंबर रहियो आहियां। इहो उते मेंबर रहियो आहियां। भई हुन में किथे न किथे को कंट्रीब्यूशन रहियो आहे त इहो थींदो रहियो आहे। ॾाढो सुठो कमु तव्हां हींअर ताईं कयो आहे, ऐं असां अॻिते चाहियूं था त जोधपुर में इहा जोत ॿरंदी रहे, जलंदी रहे, जगंदी रहे। जीअं तव्हां भोपाल खां जोधपुर वञो त उनखे जोत खे ॿुझणु न ॾिजो, हुनखे कंहिं न कंहिंखे सौंपियो कमु, उहे बि तव्हांजो साथ ॾियनि ऐं तव्हांजा वॾा वॾा शुकराना। अॼु असां सां गॾु हरीश देवनाणी त आहिनि ई, हेॾां कनैव शेवाणी आहे ऐं हरीश देवनाणी जे फुफाट श्री राजकुमार लालचंदाणी आहिनि, भोपाल जा निवासी, पर हिन वक़्तु कैनेडा में रहनि था पंहिंजे परिवार सां। त उन्हनि जो स्वागत आहे, असां सां गॾु मिलिया, ख़ुशी थी, महिरबानी। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदो भई असांजी जेका सिंधी कल्चर सोसाइटी आहे 1982 में असां हिनजी बर्पा कईसीं। 1984 में हिनजो रजिस्ट्रेशन थियो आहे। तॾहिं खां अॼु ताईं असांजो
बाक़ाइदा RTT साल असां चुनाव कराईंदा आहियूं, असांजा पदाधिकारी मटिजंदा आहिनि, अध्यक्ष सेक्रेटरी वग़ैरह सभु मटिजंदा आहिनि। त हींअर मां उन में कंहिं पद ते कोन आहियां, पर असां कमु कंदा आहियूं। ऐं हीअ संस्था राजस्थान सिंधी अकेडमी सां एफिलेटेड आहे, राजस्थान संगीत नाटक अकादमी सां एफिलेटेड आहे। इन जे अलावा हींअर ताज़ो ई सिंधी एडवाइजरी बोर्ड आहे जेका साहित्य अकादमी जी, इन सां बि हींअर एफिलेटेड थी आहे। त इन्हनि सां असांजी संस्था एफिलेटेड आहे। ऐं साहित्य अकादमी सां ख़ाली 2 संस्थाऊं इंडिया जी एफिलेटेड आहिनि, हिकु त अखिल भारतीय सिंधी ॿोली साहित्य सभा, सिंधोलॉजी, ऐं 3 असांजी सिंधी कल्चरल सोसाइटी जोधपुर। त इन करे मां चाहींदुसि जेके बि असां इहे ॿुधण आहिनि, जेके साहित्य जी सरगर्मियूं हलाइनि पिया, संगीत जी सरगर्मियूं हलाइनि पिया, सिंधी संस्थाऊं हलाइनि पिया, मां चाहींदुसि साहित्य अकादमी में उते अप्लाई कनि, जीअं त असांजो उते रिप्रेज़ेंटेशन थिए, असांजी हुते पहुच थिए। ऐं ॿियूं जेके भाषाउनि जी जेके एडवाइजरी बोर्ड आहिनि, हुननि जो बजट ज़बरदस्तु आहे, सिंधीअ जो तमामु घटि आहे। जीअं NCPSL जो असां वटि बजट घटि आहे, उर्दू वारनि जो वधीक आहे। त उते असांजा माण्हू हुजनि, कुझु एक्टिविटीज़ हुजनि, त हुते गवर्नमेंट मजबूर थींदी असांजो बजट वधाइण लाइ। ठीकु आहे, महिरबानी। साईं, हाणे कलाकार जे अंदरि ॻाल्हियुनि जो सागर हूंदो आहे, उन सागर मां के बूंदूं असां तव्हां तक पहुचाइण जी कोशिशि कईसीं, ऐं तव्हांखे हीअ शइ ॻाल्हि ॿोल पसंदि ईंदी। ऐं साईं, तव्हांजो ॾाढो स्वागत आहे, तव्हां सां मुलाक़ात करे ॾाढी ख़ुशी थी, ऐं कोशिशि कंदासीं वरी मुलाक़ात थिए, बिल्कुलु असां तव्हां सां ॿिए बि खोड़ ॻाल्हियूं कयूं। मां चाहींदुसि जोधपुर अचो, के बि साहित्यकार कलाकार जोधपुर अचो, गॾिजो, तमामु ख़ुशी थींदी, मुलाक़ात थियण इहे ई ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। जी साईं, त इहे ई चिणग पाण ॿारे था सघूं, वधीक त असां सिंधी ॿोलीअ जो कुझु नथा करे सघूं। जी साईं, महिरबानी। महिरबानी।